भला तन जा भाग जे कमाए वया काल हीरा मोती उन्हनि वटि हज़ारे हालाल वंडे विरहाए वया वंडे विरहाए वया मुझा जोगियड़ा से जाल वंडे विरहाए वया मुझा जोगियड़ा से जाल गुजरी व्याथन सवे साल पर जियरा अज भी जहान में साल गुजरी व्या मस्ताना मौजूद साल गुजरी व्या आशिक मौजूद उन्हनि जो मुझा दोस्त मशन मौजूद उन्हनि जो प्यार मौजूद उन्हनि जो जज्बो मौजूद उन्हनि जी मशन हली रही मुझे बेनियाज रब मुझे सुने करीम रब कायनात वारन के बुधायो ओ कायनात वारो जेको मुखे सुञाण दो उहो पाण के सुञाण दोआ जेको पाण के सुञाण दोआ उहो ही मुखे सुञाण दोआ उन जी निशानी इहा हो पाण के सुञाणे मां रब के सुञाणे वरी पूरी कायनात जे अंदर उन जी प्रचार मां रब पाण करे छदींदो हां काथे जबल काथे जंगल काथे मुझे सोना साईं जो फैज किथे सोने फकीर मुझे महबूब मुर्शिद जे प्यारे खलीफे हजरत क़िबला साईं मरहूम मगफूर सोने साईं वली मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जे सूरत में छो त मुझा यार जे दरबार में जात खे दिठो को न वींदो आ औकात खे दिठो को न वींदो आ अंदाज खे दिठो को न वींदो आ जिस्म खे दिठो को न वींदो आ दौलत खे को न वींदो आ मुझे यार जे दरबार में अगर दिठो वींदो आ त हिन दिल जे कनेक्शन खे दिठो वींदो आ वो भले जबलन में हुजी परवाह ना है हसनाबाद नूरानी में हुजी परवाह ना है लसबेले में हुजी परवाह ना है विंदुर में हुजी परवाह ना है कराची में हुजी परवाह ना है हैदराबाद में हुजी परवाह ना है जिते भी हुजी पर जे तुझी दिल जो कनेक्शन सलामता सुने लतीफ ताह करे चयो के वे झिड़ा भी अल्लाह के दूर पे औदा सुपरी के गड वेठा हन केतराई कंडियारे शहर में वेठा हन खबर ही काने का त रहमत जो दरिया किथों वही रहो के अल्लाहाबाद जे कंधी जे पहाड़ में वेठा हन खबर ही काने का त सजण साईं सोना साईं के अल्लाह कीअं नवाज़ियो आ के हसन आबाद नूरानी जबलन जे विच में वेठा हन जे कदे नालो बुधन ता त दिल तड़पी थी चवे त हक सजण साईं तुझी पहुंच मदीने ता ए अल्लाह जे कामिल वली सिंध जे सोने शायर शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी प्यारी जुबान में तो असा के समझाए छडियो त के वे झिड़ा भी दूर के दूर भी औदा सुपरी के चढ़न नचते नमूर जिय में कुंठी पूर तियमो सिबाणा सुपरी
याद रख मुझा यार जाते भी हुजी इहो कदे भी ख्याल न कजा तमा मदीने खां परे हां मां मक्के खां परे हां मुर्शिदन जे दरबार खां परे हां अल्लाह वारन खां परे हां न मुझा दोस्त अजीज अगर हिन जिस्म जो ख्याल कंदे तोखे दूरी नजर ईंदी पर जे हिन जिस्म मां हटी करे जे कदे दिल जो ख्याल कंदे इहा मैलन जी दूरी कुछ भी हैसियत को नथी रखे इहे मैल कुछ भी ना हिन जन जी दिल यार सा गढिल हुंदिया ओहो जिते भी हुंदो आ मालिकन जे नजर में मौजूद हुंदो आ हाणे इहा मालिकन जी नजर इन्हे नजर वारो प्यार इन इश्क वारो प्यार इन नजर वारो मोती इन कनेक्शन वारो मोती कीअं मिलंदो दिल चवे थी जबलन जो इलाइको आ रुगी लतीफ के पढ़ा ऐं कुरान के पढ़ा अजीजा ने मन सुने शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह तआला अलैहि पाण फरमाइन ता समुंद्र जे सतह ते यार मोती की न मिलन समुद्र जे दरिया समुद्र जे किनारे ते वेठो है चवी तो मोती 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 लतीफ चवे तो को न मिलदे समुद्र में मोतिन जी खोट ना है पर समुद्र जे सतह ते वेही करे मंजिल ते नथो पहुंची सकी चवे तो रुगी नारा हणी करे मंजिल ते नथो पहुंची सकी जदे दिल दींदे तदे खबर पवंदी त एवज़ में छा मिलियो समुद्र जे सतह ते यार मोती की न मिलन जन खे सिक मोतिन जी ओहे काहे पवन कुनन कुनन कुन समझो था न कुन समझो था बहराड़ी जो इलाइको आ जन खे सिक मोतिन जी ओहे काहे पवन कुनन मौजन खां मेहरान जे ओहे माझी जी न मुड़न मुड़न यार से लाल लहन पिया मझ पाता लजे इश्क जे दरिया में टुबी हण इश्क जे समुद्र में टुबी हण जदे इश्क जे दरिया में टुबी हण दे तदे तोखे खबर पौंदी त पानी जे अंदर छा पयो कनेक्शन मिला कनेक्शन मिला दिल जो कनेक्शन मिला जदे तुझे दिल जो कनेक्शन मिली वयो पोइ तोखे खबर पइजी वेंदी त मुझो कनेक्शन कैसा मिलियो आ तो असा के निस्बत कहिड़ी नसीब थी आ अल्लाह जो कामिल वलिया केर चो अल्लाह जो कामिल वलिया सादड़े लिबास में सादड़े अंदाज में रस्ते में वनी रहियो आ लठड़ी हथ में आ अल्लाह अल्लाह कंदो थो वने जिक्र जूं लोलियूं ॾींदो थो वने सामो सुबह जो टाइम आ कह दुकानदार दुकान खोलियो कह मेवात वारे जो मिठाई वारे जो दुकान हुयो सुबह जो खीर गरम करे रहियो आ पंहिंजी मिठाई ठहण जे ला ॾिठई त फ़कीर अची रहियो आ दिल में ख्याल कई त पहिरी बुहणी माण्हू पैसन सां कंदा हन मां अल्लाह जे हिन नेक बाने के गिलास खीर जो प्यारियां मन यार राज़ी थी पवे ऐं मुंहिंजे रब खे मस्जिद में ॻोल्हण वारा भुलियल आहिनि मुझे महबूब मुस्तफा करीम के मदीने जे गलिन में ॻोल्हण वारा तू भुलियल हई मुझे खुदा के काबे जे अंदर ॻोल्हण वारा तू भुलियल हई जॾहिं न तुझी हकीकी अख खुली त तोखे खबर पइजी वेंदी त खुदा ऐं मुस्तफा मक्के मदीने में कोन मिलंदो आ पर खुदा बि तोखे तुंहिंजे वजूद में मिलंदो आ त मुझो मुस्तफा बि तोखे तुंहिंजे वजूद में मिलंदो आ छाला वनी छो अदा तू बेली थी थो पियन जो वठ जो पंछ करीम रब जी जग जो वाली जो सुख्यो हूंदो सो यार जंहिंजो इश्क अल्लाह सा इन इश्क
इश्क जे दरिया में कदे टुबड़ी हणी दिस अल्लाह जो नेक सालिह बानड़ो जने के बाजार मां गुजर कई दुकानदार दिठो फकीर अची रहो आ सडड़ो तो करे फकीर हेडे आ फकीर करीब आयो आ गरम गरम मिठड़े गिलास खीर जो खणी फकीर खे दिनई फकीर बिस्मिल्लाह करे हथड़ा वठी पीअण शुरू कयो जदे पी बस कयई दुकानदार के को न चई तदा तुझी मेहरबानी जिया तुझो मुझो दस्तूर आ अरशदे निहारे चवे तो मुझा मालिक तुझा लख एहसान अरशदे निहारे पांजे करीम रब जे दरबार में शुक्रानो अदा करे चवण लगो ओ मुझा सुना करीम रब ओ मुझा सुना करीम रब ओ मुझा मिठड़ा करीम रब तुझा करोड़े करम जो वाट वींदे मिठड़े मिठड़े खीरन जा गिलास प्यारे ये खीर पी हलण लगो जदे अगते थोड़ो हलियो रस्ते में कहे अमीर जी न्याणी पांजे नौकर सा या पांजे भाउ सा या XYZ जेको भी उन जो मुतालिकीन होयो उन सा अची रही आ फकीर जे हथ में लठड़ी आ अजीब इत्तेफाक थियो आ उन रस्ते में पानी जो दुबड़ो आ फकीर लठड़ी ठड़काइंदो थो वने अल्लाह जे कुदरत दे निहारियो इश्क जे राज दे निहारियो उन माण्हू जो भी उतां गुजर थियो उन औरत जो भी उतां गुजर थियो उन फकीर जो भी उतां गुजर थियो फकीर लठड़ी जमीन ते हई उन पानी जे गप जा कुछ छंडा निकता जेके उन औरत जे कपड़न खे लगी वया उन जा कपड़ा खराब थिया उन सा गड जेको मर्द होयो उन के गुस्सो अचे वयो कावड़ मां निहारे उन फकीर के सजड़ो करे चवण लगो ओ चरिया फकीर हे तो छा कयो उन फकीर निहारे चयो मुखे काई खबर काने का छो त हू यार जे याद में मस्त होयो जे जो जैसा प्यार हुंदो आ उहो उन में बेकरार हुंदो आ फकीर चयो मुखे काई खबर नागे हमराह के कावड़ चे वई उन फकीर के चमाट हणी कढी जीअं उन के चमाट लगी इटड़े ते हथ रखी मथे निहारे चवे थो वाह यार तुझी मर्जी केडी मल सदड़ा करे मिठड़ा खीर पियो प्यारी केडी मल वाट वींदे चमाटड़ू पियो हणाई इए चई फकीर चंद विखू अगते हलियो अन्या उहा औरत भी थोड़ो हली उन जो पैर फिसली वयो गाटे भर किरी पई मणको टुटी पयो औरत मरी वई जिए उहा औरत मरी वई दाहू थी वयो अमीर जी न्याणी हुई सारो कतार रोवण लगा छा थियो कीअं थियो उन सा गड वारे चयो हाणे हाणे हिकड़ो फकीर हितो वयो आ उन के मुंह चमाट हई उन ही गलती कई उन पिटियो आ वडेरे के कावड़ चे वई गिले चोई न फकीर के फकीर शहर का मस बाहर निकतो हो फकीर तो के रईस घुरायो आ फकीर मुरकंदो मोटी आयो चंगा मानू बीठा हन निहारे वडेरे या अमीर या रईस उन वक्त जेको कुछ होयो उन फकीर के चवण लगो दे खबर तो मुझे न्याणी के छो बद दुआ दिनिया फकीर निहारे चयो फकीर बद दुआ को न दींदा चे तो बद दुआ दिनिया चे फकीर बद दुआ को न दींदा हन जदे टियों दफो चे ए फकीर तो बद दुआ दिनिया फकीर जलाल में अची करे अरशदे निहारे उन अमीर के चवण लगो ओ बेवकूफो मुझे बद दुआ जो मामलो ना है हे बिन आशिकन जो मामलो आ हे बिन आशिकन जो मामलो आ इन दुनिया जे आशिक इन दुनिया जे आशिक पाजे महबूब जे कपड़न जे मथा मिट्टी जो फुड़ा बर्दाश्त न कया उन करीम आशिक पाजे दीवाने जे गलड़न ते चमाट बर्दाश्त कान कया ऐ मुझा यार मुझे बेनियाज रब सा प्यार करे दिस मुझे सुने करीम रब सा प्यार करे दिस जदे अल्लाह जे जात सा बानड़ो प्यार कंदो आ उन जी निशानी तुझे सामो नजर अची रही आ ओहो भले जमीन दोस्त थी विंदो आ उन जो जिस्म मिट्टी मिट्टी में हलियो विंदो आ मगर अल्लाह तबारक व तआला जो वायदो आ इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा
मुझो अल्लाह फरमाइंदो आ ऐ मुझा बाना दिलन में मोहब्बतू मां रब पैदा फरमाइंदो हां। दिलन में मोहब्बतू केर पैदा फरमाइंदो आ? दीवानो केर बनाइंदो आ? मस्तानो केर बनाइंदो आ? बेखुदी की इंदी आ? दुनिया के केड़ी खबर ऐ मुझा दोस्त अजीज, दुनिया के केड़ी खबर जै सजी जिंदगी पन जो कानो चूपियो हुजे उन के केड़ी खबर त कमद जे काने जो मजो केड़ो आ। रंग त बिनी जो सागियो हुंदो आ मगर जायके जो अजीब मजो हुंदो आ। खबर उन खे हुंदी आ जंहिंखे पन जो कनो भी मिलंदो आ, कमद जो कानो भी मिलंदो आ। त इश्क जी खबर उन्हनि खे हुंदी आ जन अल्लाह जे जिक्र जो मजो वठी ॾिठो हुंदो आ। जॾहिं खुदा जे जिक्र जो तू त उन जमायत में शामिल है, तोखे त उहो नक्शबंदी सिलसिलो मिलियो आ। हज़रत पीर मिठा साईं नालो वरी वठां चो, हज़रत पीर मिठा साईं जंहिंजो लक़ब हक पीर मिठा तुंहिंजा तीर तिखा। उन हज़रत पीर मिठा साईं रहमतपुर शरीफ वारे जवान मुझे सुना साईं रहमतुल्लाह अलैह जे सुणे मुर्शिद मुझे सजण साईं खे पंहिंजे हंज में रखी करे जिक्र जी लोली ॾियण वारे पीर मिठे जी ॻाल्हि पियो कयां। उन हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो ख़ादिम ग़ुलाम हुयो। उन जो भाउ मौलवी साहब हुयो, थोड़ो पक्कन ख़यालन जो हुयो। कहिड़नि ख़यालन जो? पक्कन ख़यालन जो। ऐं सजण साईं जो फ़क़ीर आहियां, इन करे ॻाल्हाईंदो दायरे जे अंदर आहियां, दायरे खां हटी न ॻाल्हाईंदो हा। पक्कन ख़यालन वारो हुयो। हज़रत पीर मिठा साईं ॾे पंहिंजे भाउ खे वठी आयो। ऐं मुंहिंजा भाउ तोखे अल्लाह आलिमे दीन बनायो आहे। मुंहिंजी दिलड़ी थी चवे त मुंहिंजे पीर मिठा वटो 2-3 मिंट हली थी आहे। उनजे भाउ चयो हलण में कहिड़ो ऐब आहे, आउं हेॾनि किताबनि जो मौलवी साहब आहियां, तुंहिंजो पीर मूंखे छा थो करे सघे? चई मुंहिंजो पीर कुझु कोन कंदो आहे, पर उनखे ख़बर आहे त अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है। उन दीवाने के खबर अफलाक से लाई जाती है, अरे सीनों में छुपाई जाती है। इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। उन पीर मिठा जे दीवाने के खबर रुगी हिकड़ो दफ़ो हले जॾहिं मुझे यार जे अखियुनि जो शिकार थी वियो त खबर पइजी वेंदुसि त पीर मिठो कंहिंखे चइबो आहे। आलिम सगोरो पंहिंजे भाउ जे दावत रहमतपुर शरीफ अची वियो। पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैह जेको अॼु ॾींहं ते सिलसिलो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ताहिरी बख्शी नक्शबंदन वटि मौजूद आहे। कहिड़ो सिलसिलो? फजर जी निमाज़ खां बाद में ज़िक्र अज़कार जी महफ़िल थींदी आहे, मुराक़बे जो इंतज़ाम थींदो आहे। सियारे जो टाइम हुयो। उन मौलवी साहब मुराक़बो करण जे बजाय पंहिंजी सवड़ मथों ॾेई मज़े सां फ़क़ीरनि ॾे निहारण लॻो, फ़क़ीरनि जे जज़्बनि खे ॾिसण लॻो। फ़क़ीरनि जी अजीब जेका कैफ़ियत हुई उन मां लुत्फ़ अंदोज़ थियण जे बजाय उन ते दिल जो दिल में चथरूं करण लॻो। उहो फ़क़ीर लड़ी करे अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं ओयो सवड़ वारो मुझो भा मौलाना साहबा मौलवी साहबा मुझा पीर मिठा पक्कन ख़यालन जो आ। अॼु का नज़र करे इन जे पत्थर खे को मेण बनायो। निगाहे वली में वो तस्वीर देखी, बदलती करोड़ों की तकदीर देखी। अजीजा ने मन वक्त महदूदा पंध घणो करायो थो पर टाइम थोरो ॾिनो अथव, पर मां टाइम जी पाबंदी कंदुसि इंशाअल्लाह ताला। जेको ॾेढ ॾिनो अथव ॾेढ ताईं हलंदुसि। अज़ीज़ा ने मन जॾहिं मुंहिंजे हज़रत पीर मिठा सुहिणे खे उन फ़क़ीर इशारो ॾिनो कि बिला ओ हू पकन ख़यालन वारो भाउ वेठो आहे। हुन ॾिठो त पंहिंजे पीर खे मूं ॾे इशारो करायो अथई। जीअं पीर मिठा पंहिंजी चादर मुबारक मुंहं ते विधी उन मौलवीअ सवड़ खे छॾे करे निकिरी ॿाहिरि कुंड में बीह रहियो ॾिसण जे लाइ त ॾिसां छा थो थिए। पीर मिठा जो निगाह ज़मीन ते आ, कंध मुबारक हेठा उन नूरानी
निगाह जो कयो त इंसान त बाहर निकरी वयो, पर बेजान जेका सवड़ पई हुई उहा इए तड़पण लगी जिया मच्छी पानी खां बाहर टप ॾियण लगंदी आ। उन मौलाना साहब निहारे पंहिंजे भाउ खे चयो, अॼु यकीन थी वियो आ त वाकई जेको पीर मिठा उन जे निगाह जा तीर तिखा आयो हो त पकनि ख़यालनि जो हुयो। जॾहिं वापसि मोटियो मुंहिंजे पीर मिठा जो दीवानो थी मोटी वियो। मुझा दोस्त अजीज अर्ज पे कयुम त अल्लाह वारन सा मोहब्बत, अल्लाह वारन सा सोहबत जो नतीजो कहिड़ो आ तुझे साम्हूं मौजूद आ। हजरत किबला साईं वली मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे मुर्शिदन करीमन सा केतरी निस्बत हुई। 16 जे नाले सा वधीक मशहूर आ 16 वारो। इए ही या कुछ बियो आदा 16 वारे जवान जे नाले सा मशहूर हुया। पंहिंजे मुर्शिदन सा केतरी निस्बत हुई। अज ही जेकी कुछ हली रहियो आ अल्लाह जे पाक कुरान करीम मां बयान कया। मुझे बेनियाज रब फरमायो, मन अमिल सालिहा मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा, केर भी हुजे मर्द हुजे या औरत हुजे, मुझे बेनियाज रब पंहिंजे सुने कुरान करीम में फरमायो मर्द हुजे या औरत हुजे, पर जेकॾहिं सुहिणा अमल करण वारो आ, मर्द हुजे या औरत हुजे, अल्लाह जे कुरान के गौर सा बुझजो। तमाम सा मर्द हजरात जे ज़हन में इहो खाको हुंदो आ, वली असा मर्द, गौस असा मर्द, कुतुब असा मर्द, अब्दाल असा मर्द, सब कुछ असा मर्द। इए न कर, याद रखी छदे जेकॾहिं तुझे घर जे अंदर तुझी घरवारी साहिबे तकवा न हुंदी, परहेज़गार न हुंदी, ज़ाकिर अल्लाह जी बानी न हुंदी, अल्लाह जी शाकिर साबिर बानी न हुंदी, याद रखी छरजा कदे भी तू मंजिल ते कोन पहुंची सघंदे। अजीज़ाने मन हर मर्द जे कामयाबी जे पुठियां एक औरत जो वडो हथ हुंदो आ। उहा कामयाबी दुनिया जी हुजे या उहा कामयाबी रूहानी बुनियादन ते हुजे। इन करे पंहिंजे घर में वेठल औरतुन के फकत औरतूं समझी उन्हनि के बेकार न समझजो, पर जे तव्हां जे रूह के खुदा परवाज दे, जे कदे तव्हां घर वेठे सरकार जो दीदार कयो, जे कदे घर वेठे जिक्र अज़कार जा उहे लताइफ तय करे नूरानियत महसूस कयो त यकीन जाणजो त तव्हां जे इन मेहनत में अधो अध किरदार तव्हां जे घर वारीअ जो मौजूद आ। गाल जबलन जे विच में करे रहियो आ, गाल चढ़ी आई आ त करे तो छॾियां। हिकु अल्लाह जे कामिल वली पंहिंजे घर वारीअ खे ॿुधायो, ऐं अल्लाह जी बानी मूंखे अल्लाह हीअ मंज़िल अता फरमाई आ, मूंखे ख़ुदा हीअ मंज़िल अता फरमाई आ। उन अल्लाह जे बानीअ निहारे चयो, ऐं अल्लाह जा बाना बेशक रब्बे ज़ुल जलाल जो शुक्रानो अदा कर, पर हिकिड़े मिंट लाइ ईअं बि ज़रूर चओ त अल्लाह जी बानी तुझे पाकाई जो भी हिन में वडो किरदार। असा मर्द थोड़ा हठीला हुंदा आहियूं, अना परस्त हुंदा आहियूं, बे जी तारीफ़ खास करे घर वारीअ जी तारीफ़ कंदे शर्म महसूस कंदा आहियूं, भेण जी तारीफ़ कंदे लज महसूस कंदा आहियूं, मां जी तारीफ़ कुछ सवली लगंदी आ। लेकिन मुंहिंजा दोस्त खबरदार थी चवण लगो अल्लाह जी बानी तहज्जुद पढ़ा मां, नमाज़ूं पढ़ा मां, जिक्र कया मां रातिन जूं रातियूं मुसल्ले ते वेहा मां, वरी मुझे मारिफत में अधो अध तुझो किरदार आ। खिलंदे खिलंदे बुढ़स तो चवे ज़ाल खे, जे कॾहिं तुझो किरदार आ उहो अध भली पंहिंजो खणी छॾ।
तवज्जो कजो हसन आबाद नूरानी जे पट ते वेहण वारा सुने मुझे मुर्शिदन जे प्यारे नजर जे नवाज़िल खलीफे हजरत किबला साईं मरहूम मगफूर वली मोहम्मद सुने जे सालियाने उर्स में अचण वारा हे फकीर सजण साईं जे दीवाने चरे आशिक राज पर ताहिरी जी गाल गौर सां ॿुधजो मुंहिंजा दोस्त अज़ीज उन फकीर चई छॾियो जेको तुंहिंजो हिस्सो आहे सो खणी छॾ ज़ाल चेस मयार को न दींदे चई मयार को न दींदुसि चई ठीक आ ज़ाल मुर्स जे दरमियान में तय थी वयो भोग जो भोग भी हुयो सच जो सच भी हुयो गौर सां जुमलो ॿुधजो मुंहिंजा दोस्त अज़ीज कुछ वक्त खां बाद में जॾहिं उन जे घर वारीअ जे मथां गुस्ल वाजिब हुयो छा हुयो जुमलो दोहराया तो जवाब दियो छा हुयो गुस्ल वाजिब हुयो उन ॿियो त कुझु को न कयो बस एतिरो कयो जो पल्लीअ में जेको अन्न पियल हुयो उन गुस्ल वाजिब वारे जिस्म सां बस रुगी पल्लीअ मां अन्न कढी अलग करे उन में हिकड़ो दफ़ो हथ खे घुमायो वरी छॾे ॾिनो वरी पंहिंजो पाक साफ़ थी करे मामूल जे मुताबिक़ घर खे हलाइण लॻी जेॾी महिल उहो अटो तैयार थी वियो जेॾी महिल उहा मानी तैयार थी वई जेॾी महिल अल्लाह जे ज़ाकिर बाने जे जिस्म में अंदर ओहो लुकमो वयो नमाज पढ़ी मोटी को न आयो मस्जिद में फजर खां वठी मस्जिद में बेपहरी थी वई ज़ाल इंतजार में फकीर घर को न मोटियो बेपहरी गुजरी वई टे पहरी अची वई फकीर को न मोटियो ज़ाल इंतजार में जॾहिं मगरिब जो टाइम थियो फकीर को न मोटियो ज़ाल इंतजार में इशा जो टाइम गुजरी वयो फकीर मस्जिद में ज़ाल इंतजार में मजबूर थी करे ज़ाल न्यापो थी करे ऐ अल्लाह जा बाना सजो ॾींहुं गुजरी वयो आ तव्हां कुछ भी को न खाधो आ 2 मिंट पंहिंजे घरड़े ॾे अचो बचड़ो मोटी आयो अम्मा जी मुंहिंजा बचड़ा अम्मा बाबा त ज़ारो कतार रोई रहियो आ मुझो बाबा तज़ारो कतार रोई रहियो आ बाबा के सजड़ो कयम बाबा जवाब न थो दे रुगी रोई रोई रहियो आ अल्लाह जे बानी पर्देदार औरत नेकोकार औरत बा पर्दा वनी करे पांजे मुर्स के आथत दई करे चवे थी अल्लाह जा बाना अज सजो दी न तवा खातो अज सजो दी न तवा पीतो अज मस्जिद में वेही रहा मामलो छा रोई चवे तो खबर ना है मुखा केड़ी खता थी वैया जो मुझो यार मुखा रुसी वयो आ तवज्जह कर मुसलमान ज़ाल पुछे थी मामलो छा गए थी छा वयो आ चवे तो रोज नमाज पढ़ंदो हां पैर फर्श ते हूंदा हन दिल मदीने जो दीदार कंदिया जॾहिं तहज्जुद जी नमाज पढ़ंदो हां जिस्म मुंहिंजो मुसल्ले ते हूंदो आ दिल मुंहिंजी मालिक जे रहमतुनि जे जलवन जा दीदार कंदी आ नमाज में हूंदो हां जिस्म फर्श ते हूंदो आ दिल अर्शन जा सैर कंदी आ अॼु फजर जी नमाज पढ़म न क़ुरान जी तिलावत में मज़ो आयो न वरी दिल खे को करार आयो ज़िक्र कंदो रहियोसि दुरूद पढ़ंदो रहियोसि बेपहरीअ जो टाइम थी वयो टे पहरीअ जो टाइम थी वयो मगरिब जो टाइम थी वयो इशा जो टाइम थी वयो मगर बेचैनी घट जरूर थी आ मगर कुछ भी समझ में न थो अचे ज़ाल मुर्गी चवण लगी ऐ अल्लाह जा बाना गलती तो कान कया गलती मुखा थी वैया गलती तो कान कया गलती त मुखा थी वैया मुर्स पुछो तुझे गलती जी सजा मुखे छो मिली रही आ ज़ाल चयो याद कर जॾहिं मूं तोखे चयो हुयो अल्लाह जे ज़ात तो ते जेको कर्म कयो आ उन कर्म में अधो अध मुंहिंजी भी मेहनत शामिल आ तो चई छॾियो हुयो त पंहिंजी मेहनत खणी छॾ मूंखे तुझे मेहनत जी ज़रूरत नाहे रोई
चवे थो अल्लाह जी बानी पोछा कयो थई चवे थी कुछ भी न कयो थम पहरे अन्न पली मां कढंदी हुयस बावुजू कढंदी हुयस अनु छंडींदी हुयस बावुजू छंडींदी हुयस अनु पीहंदी हुयस बावुजू पीहंदी हुयस अटड़ो ठाहींदी हुयस वुजू करे ठाहींदी हुयस मानी पचाईंदी हुयस वुजू साणो जिक्र साणो गॾु पचाईंदी हुयस सब कुछ कयो थम मगर हिकड़ो दफ़ो जॾहिं मुझे मथा गुस्ल वाजिब हुयो इन पलीत जिस्म सां जंहिं वक्त में हिन जिस्म जे मथा गुस्ल करण वाजिब हुयो इन अन्न में रुगी हिकड़ो दफ़ो हथड़ो फेरायो आ बाकी त सब कुछ वुजू सां कयो आ उन हिकड़े हथ जे करे तुंहिंजी हेतिरी मंज़िल हेठ अची वई आ। मां 2 मिनट बीही हाणे तव्हां खां पुछां ऐं अल्लाह जा बानड़ो चाहियूं था त असांजे कल्ब में नूरानियत पैदा थिए चाहियूं था त असांजो अर्शन जे तरफ परवाज़ थिए चाहियूं था त असांजे दिल में उहा अजीम ऐं अजीब कैफियत पैदा थिए जेकॾहिं चाहियूं था त ऐं मुसलमान पंहिंजे पाण सां गॾु पंहिंजे बचड़नि जे मथां बि निगाह ज़रूर रखो पंहिंजे बचड़नि खे भी नेकीअ जो दर्स ॾियो पंहिंजे नियाणियुनि खे नेकीअ जो दर्स ॾियो पंहिंजे घर वारनि खे नेकीअ जो दर्स ॾियो खुद ॾियो उन्हनि खे अहिड़नि सुहिणनि महफ़िलनि में जॾहिं मुर्शिदनि क़रीबनि जा सालियाना इज्तिमाआत थियनि छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उते वठी वञो जीअं मर्द मर्दनि सां मिलंदो आहे गुनहगार नेक सां मिलंदो आहे उन जे क़ल्ब जे मथां सुहिणा असरात थींदा आहिनि इहे गुनहगार सादड़ी औरत जॾहिं कंहिं नेकोकार औरत सां मिलंदी उन जे मथां नेकीअ जा असरात मुरतब थींदा नतीजो इहो निकिरंदो जॾहिं हली पे रस्ते में त दुनिया जूं ॻाल्हियूं कंदे वेंदी हूंदी पर जॾहिं अल्लाहाबाद मां मोटंदी हूंदी त अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं कंदी ईंदी हूंदी ईअं थींदो आहे या कोन थींदो आहे जेकॾहिं ईअं थींदो आहे दिलि मञे थी त पोइ मुंहिंजा दोस्त पंहिंजे बचड़नि खे कॾहिं बि ग़ैर अहम न समझो ऐं मुसलमान यादि रखी छॾ दुनिया जी अमड़ उहा अमड़ आ जंहिंजी दुआ मुंहिंजो रब कॾहिं बि रद्द कोन कंदो आ लेकिन हिन सजण साईं जे फ़कीर जो जुमिलो ॿुध अमड़ खां बाद ज़ाल जी दुआ बि मर्द जे हक़ में ख़ुदा रद्द कोन कंदो जुमिलो वरी चवां छो त नौजवान खे ॻाल्हि ॾाढी ॾुखी लॻंदी आहे अमड़ जे दुआ जी ज़रूरत आहे पर ज़ाल खे ईअं सम्झो वेंदो आहे त हीअ वेचारी का बकरीअ तो पिड़ी हासिल करे आया आहियूं हर किस न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फ़र्क़ु एतिरो आहे त जंहिंजो नालो अम्मा आहे उनखे प्यार ॾीं या न ॾीं पर अमड़ जे ज़ुबान मां दुआ ई दुआ निकिरंदी आहे अमड़ सां वफ़ा करी या न करी अम्मा जे वजूद मां दुआ निकिरंदी आहे अमड़ सां भलो हली न हली अम्मा जे वजूद मां दुआ निकिरंदी आहे लेकिन ज़ाल वटि कुझु मामिलो मुख़्तलिफ़ आहे ज़ाल वटि दुआ एतिरी आसान कान मिलंदी आहे एतिरी आसान कान निकिरंदी आहे पर जेकॾहिं को मर्द पंहिंजे घरवारीअ खे जॾहिं ख़ुशि रखंदो आहे त उन जे अंदर मां बि दुआ निकिरंदी आहे मुंहिंजो रब ज़रूर क़बूल कंदो इन करे कदे भी पंहिंजे इन रूहानी मंजिल में पंहिंजे घरवारीअ खे गैर ज़िम्मेवार ऐं गैर अहम न समझजा टाइम ज़ोरी अॻिते पियो वञे हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मां मुंहिंजा दोस्त थोरो मंजिल खे अॻिते वठी हला ख़बर न आहे मौज़ू केतिरो तवील थी वियो ऐं काथे मोटणो आहे सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तुझे मुझे दिल जे कैफियत खे तब्दील करण वारो केरा चो मुझो अल्लाह जवाब दे केरा वॾे आवाज़ सां जवाब दे केरा तुझे मुझे दिल के तब्दील करण वारो तुझे मुझे दिल में पंहिंजे नूर जी तजल्ली पहुंचाइण वारो केरा जो मुझो सुनो करीम रब अल्लाह आ
कंहिंजे वसीले सां मिलंदी आ चो मदीने वारे घोट जे मुहाबे मिलंदी आ कंहिंजे हथां नसीब थींदी आ चो कामिल पीर जे निगाह सां दिल ते पहुचंदी आ अज़ीज़ा ने मन खुदा जे वास्ते थोड़ो मंज़िल के अगते खणी निहार त सही जेको मुझो अल्लाह जेको मुझो करीम रब तो असा जो खालिक ई मालिका जरा गौर त कर उन खालिक ई मालिक सा तो असा ताल्लुक़ रखियो कहिड़ो आ मयार ॾियण खां पहिरीं दुख बयान करण खां पहिरीं मुश्किलातूं बयान करण खां पहिरीं पंहिंजे दिल में झाती पा छो त सुणे लतीफ़ सरकार फरमायो वनी छो बणकार वनी छो बणकार अदा तू हित न गोली हो तखे लिखो की न लतीफ चे पारो चो बेपार थी सती बदु संजरो पिरत पुन लसी पार तिहा पोइ निहार ततो में तेरो दोस्त जो अंदर में झाती पाए मुझा यार हिन अंदर में झाती पाए त मुझो सुनो करीम रब तो सा केतरो प्यार करे रहियो आ कंहिंजे करे प्यार करे रहियो आ तू चवी त दुनिया जा ही शबाना सुहणा मुझो रब तो चवे इहे सुहणा नाहिन इहे चंगा हन सुहणो बियो आ तो चयो त अर्श सुहणो आ रब चयो सुहणो अञा बियो आ तो चयो ही फर्श सुहणो आ रब चयो अञा सुहणो बियो आ तो चयो ही जानवर सुहणा अल्लाह फरमायो अञा को सुहणो बियो आ तो चयो ही जबल सुहणा रब चयो त अञा को सुहणो बियो आ ओ मुझा करीम रब असां जे नज़र में ही दुनिया जा मंजर सुहणा मुझो बेनियाज रब फरमाए रहियो आ ऐ मुझा बाना वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन बेनियाज रब थी करे चार कसम खणी रहियो आ घणा कसम ॾाढा गाला घणा कसम मुझे रब फरमायो इंजीर जो कसम ज़ैतून जो कसम कोहे तूर जो कसम अमन वारे शहर जो कसम ओ मुझा करीम रब चार कसम पियो खणी मामिलो छाहे मुझे बेनियाज रब फरमायो ऐ मुझा बाना तोखे बुधाइण तो चाहिया तो ओ दुनिया जे लज़्ज़तुन के सुहणो समझण वारा हे दुनिया जूं शयूं सुहणियूं नाहिन मां रब तो तोखे बुधाया तो सुहणो केरा लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम मुझो अल्लाह तो फरमाए तू बियन शैन के तो समझी त ही सुहणिया मुझो रब तो फरमाए न न तू भुलजी पियो है हे शयूं सुहणियूं नाहिन सुहणो त मां रब तोखे बनायो मुझो अल्लाह तो फरमाए सुहणो तोखे बनायो आ सभिनी खां आला तोखे बनायो आ सभिनी खां उत्तम तोखे बनायो आ मुझो बेनियाज रब तो फरमाए जन शैन के तू सुहणो तो समझी उन्हन ला तोखे न बनायो आ उन्हन के तुझे ला बनायो आ मुझो अल्लाह तो फरमाए आज़माए दिस दुनिया जी जेका भी शय हुजे अगर इंसान तू हथ न लाई उन जी काई इज्जत बाकी दुनिया में कान बचंदी 1 करोड़ जी गाड़ी खरीद करे आ उनके हथ न लाई दे ज़ंग जी थी विंदी बेकार थी विंदी
दुनिया जा सोना सोना फ्रूट पया हन ऐ इंसान तू हथ न लाई किन्ना थी विंदा जंगलन में मुझा दोस्त अजीज हलाल जानवर बीठा हन पानी में मच्छी बीठी आ वधी वधी वडी थी विंदी अगर तू इस्तेमाल न कंदे बेकार थी विंदी मुझो बेनियाज रब फरमाए रहियो आ हे सबई शयूं तुझे करीम रब तुझे ला पैदा फरमायो ऐ मुझा बाना अल्लाह फरमाए तो तोखे मां करीम रब पंहिंजे याद ला बनायो आ हिते आया हो को मकसद खणी आया हो जवाब दियो एतरी जमायत वेठी आ घरों निकरी आया बचड़ा छदे आया इन जे लात सोहणे साईं वली मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स मुबारक में वनी शरीक थियो जेकरे हिते अचण खां पोइ वतो जबल घुमदा वतो डंडू घुमदा वतो हबते घुमदा इन महफिल में शरीक न थियो बुधायो त बेवकूफ चेबो ओहो या अकुलमंद चेबो जवाब गालायो मुझा दोस्तों रुगी सुभान अल्लाह न जवाब दियो जे कम सा आयो जे उहो कम ही न कई इए रुली रुली मोटी वयो त पुछण वारो पुछंदो घर वारा पुछदा साईं सोहणे वली मोहम्मद जे सालियाने उर्स में वया केड़ो जवाब दींदा जे चवंदा न वया त घर वारा पुछंदा हितों हेतरो टाइम जाया करे वया हेतरो खर्च करे वया छाजे ला वया जे करे ओडो तवा के न वणो होयो त तवा जे वणण जो को मकसद ही कोन हो ऐ मुसलमान इन दुनिया जे अल्लाह जे जात तोखे आंदो आ छाजे ला आंदो आ मुझो रब तो फरमाए तोखे इन ला आंदो आ त तू मुंहिंजो थी हर शे मां तुझी बनाए छे वक्त जे बादशाह मिसाल सौली सिंधी में दिया घड़ी जोरी मुखे हर हर दिसण ते मजबूर करे रही आ सौली सिंधी में मिसाल दे समझाइंदो हला ऐ मुझा दोस्त अजीज हिकड़े वक्त जे बादशाह वडो हिकड़ो मुझा दोस्त बंगलो चो हिन दौर जे जुबान में वडो महल चो ठहरायो उन में दुनिया जी हर लजीज शे रखी ब दरवाजा उन जा कये उन बादशाह ऐलान कयो हिन दरवाजे का अंदर वणो आ हुन दरवाजे का निकिरणो आ जेको 5 कलाकन जे अंदर हुन दरवाजे का निकरी आयो हे महल उन जे हवाले कयो विंदो पर जे कदे गाल के समझजो पर जे कदे 5 कलाकन का वधिक महल जे अंदर रहो तो उनके जिंदान में यानी जेल में बंद कयो विंदो जेको हुन दरवाजे जे निकरण वाले दरवाजे जे भर में आ सब कहे सोचो 5 कलाकन जो वडो टाइम आ छो न इन महल में अंदर वणो महल में छा हुयो जी हमराह महल में अंदर थियो कुकड़न जो शौकीन हुयो अंदर जी थियो दिसे त हिक खो हिक कुकड़ बीठा होया हमराह जो वा तो पटिजी वयो उन कुकड़न जे नस्ल दे निहारण लगो ही नस्ल भलो आ ही नस्ल भलो आ उन पंजा 5 कलाक उते गुजारे छड्या 8 कलाकन खां पो निकतो वनी जिंदान में पयो पुठिया वरी बियो आयो ओहो कुतन जो शौकीन होयो अंदर जी पहुतो उनके कुत्ता नजर आया नस्लन में गुम थी वियो को औरतन जो शौकीन होयो हिक खां हिक औरतूं हुयो मुजा दोस्त को घोड़न जो शौकीन होयो हिक खां हिक घोड़ा होया को व्यापार जो शौकीन हुयो बादशाह हर शय उन में रख राय छदी मगर सबको गुम थी दो वने पाजे पाजे टाइम ते निकरी न पियो सके जिंदान में पियो वने हिकड़ो नौजवान आयो जे बादशाह दे निहारे फरमायो ऐ बादशाह जेको टाइम दींदे उन टाइम का अग में तुझे हिन महल जो दर्शन करे बाहर निकरी ॾेखारींदुस बादशाह जे नौजवान सोच इनके वजीर ने के जे वठी वणो इनके वणो हो जिंदान ॾेखारियो जिथे हमराह लोह लगा पिया हन सभई ॾेखारियो चवे थो मां विंदुस बादशाह चयो सोच जवानी थई बर्बाद थी विंदे निहारे चवे थो निधन को नाया धणीअ साईं वारो हां ऐ बादशाह हे जेके जिंदान में पया ये निधन का होया मालिकिया वारा कौन होया इन करे हे जिंदान में पया मां मालिकिया वारो हां मां निधन को नाया इजाजत दे मां वणा बादशाह इजाजत दिनी टाइम 5 कलाकन जो हो हे नौजवान 2.5 कलाकन में बाहर निकरी नारो हणी चवण लगो ऐ बादशाह महल मुझे हवाले कर
बादशाह चयो इन ज़िंदान वारन सभिनी माण्हुनि खे कढी अचो। ज़िंदान वारा सभई माण्हू आया। बादशाह फरमायो हे महल तुंहिंजे हवाले कयां थो, मगर इन्हनि खे लेक्चर ॾेई ॿुधा। उन्हनि हिकिड़े हिकिड़े खां पुछण लॻो तो टाइम ते छो न निकिते? चवे थो मां हिन शइ में गुम, मां हिन शइ में गुम। ए नौजवान तूं टाइम खां अॻु में कीअं निकिते? नौजवान चयो ए बादशाह मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ई ख़्यालु आयो त जेकॾहिं मां हिन महल जे अंदर शयुनि में पाण खे गुम न कयो, जेकॾहिं मां ॿाहिरि निकिरी वियुसि, जॾहिं महल ई मूंखे मिलंदो त हे शयूं बि मूंखे पाण ई मिली वेंदियूं। मां शयुनि जे पोयों छो लॻा? मां अल्लाह जे ज़िक्र ॾे ख़्याल करे कंहिं बि शइ ॾे कोन निहारियो। मां तवजह पंहिंजे करीम रब जे ज़िक्र जे तरफ़ कयो, दुरूद जे तरफ़ कयो। मूंखे इहा बि ख़बर नाहे त तुंहिंजे महल में छा छा रखियल आहे। मूंखां पुछ त इन फ़ासिले में केतिरो दुरूद पढ़ियो अथई ऐं केतिरो ज़िक्र करे निकिरी आयो आहे। ऐं मुस्लमान उहो महल उन जे हवाले थी वियो। दलील क़ुरान मां ॾियां या सम्झी वियो? ॻाल्हायो, दलील क़ुरान मां ॾियां या सम्झी वियो? जेकॾहिं सम्झी विया हो त क़ुरान जो दलील न ॾियां, जे न सम्झी विया हो त क़ुरान जो दलील ॾियां। थोरो त ॻाल्हायो। अल्लाह जे क़ुरान करीम जो दलील ॾियां। बादशाह कहिड़ो हुयो? जो दलील बादशाहनि जो बादशाह। महल छा हुयो? हीअ दुनिया। अल्लाह जे क़ुरान खां पुछ। मुझे बेनियाज़ रब फरमायो ज़ुय्यिन लिन्नास हुब्बु शहवात मिनन निसा वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरत मिनल ज़हबि वल फिद्दत वल खैलिल मुसव्वमत वल अनआमि वल हर्स ज़ालिका मताउल हयातिद दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। कुरान खोल मुसलमान, मुसलमान अल्लाह जो कुरान खोल। अल्लाह जे कुरान के खोल तो तोखे खबर पवे। मुझे रब फरमायो इन दुनिया के मां सिंगारे छॾियो आ, औरतुनि सां सिंगारे छॾियो आ, भलनि घोड़नि सां सिंगारे छॾियो आ, औलाद जे मोहब्बत सां सिंगारे छॾियो आ, सोन चांदीअ सां सिंगारे छॾियो आ। मुंहिंजो रब चवे थो हर शइ सां मां ख़ुदा हिन दुनिया के सिंगारे छॾियो आ। लेकिन ऐ दुनिया में अचण वारा, तुंहिंजो रब तोखे ॿुधाए थो त हीअ दुनिया सिंगारियल आहे, पर हिन दुनिया खां वधीक अञा सिंगार वारी शइ तुंहिंजे रब वटि मौजूद आहे। मुझो अल्लाह तो फरमाए इन दुनिया जे मसनूई, इन दुनिया जे घड़ी खन जे लज़्ज़तुन खे थोड़ो जॾहिं न पोइते करे छॾींदे, जॾहिं थोड़ो न अखियुनि खां ओझल करे छॾींदे, पोइ भले तोखे साल गुज़री वञनि, भले तूं क़बर जे अंदर सुतो पियो हुज, पर जॾहिं न तुंहिंजे दुनिया खे छॾण जो ॾींहुं ईंदो त लसबेले मां बि ग़ुलाम ईंदा, कराचीअ मां बि ग़ुलाम ईंदा, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अचे करे न रुगी तोखे भेटा पेश कंदा, न रुगी तोखे यादि कंदा, पर तुंहिंजूं ॻाल्हियूं यादि करे पंहिंजी उहा जेका रूहानियत वारी वाट आहे उनखे ॾीओ बनाए करे अॻिते निकिरंदा। मुंहिंजी मुराद हज़रत अल्लामा मौलाना क़िबला साईं ख़लीफ़ा वली मोहम्मद रहमतुल्लाह तआला अलैह जंहिं दुनिया खे ॿुधायो त ओ दुनिया वारो जबलनि वारनि खे ॿुधायो त सुणो साईं वली मोहम्मद उहो तव्हांखे ॿुधाए चुको आहे त मां बि तव्हां वांगे जबलनि में हुयुसि, मूंखे बि औलाद हुयो, मूंखे बि मिट माइट हुया, मिटनि माइटनि सां बि निभायुमि, औलाद सां बि निभायुमि, दोस्तनि सां बि निभायुमि, पंहिंजे मुर्शिदनि सां दिलि जो तालुक बि निभायुमि, पंहिंजे करीम रब जो ज़िक्र बि कयुमि, पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शरीयत जे मथां साबित कदम बि रहियुमि। ऐं अॼु तो असांखे ॿुधाए रहियो आहे त ऐ आशिको, ऐ दीवानो, जेकॾहिं चाहियो था त मरण खां बाद बि जिते भी हुजऊं असांजे मिट्टीअ खे बि अल्लाह इज़त दे त ॿियो कोई रास्तो कोन्हे, हिकिड़ो
ई रस्तो आ त पंहिंजे कामिल मुर्शिद जे उन दसियल तरीक़े ते यानी शरीयत मुस्तफ़ा ते हुक्म खुदाबंदी ते अमल करे जॾहिं तव्हां मंज़िल अॻिते तय कंदो दुनिया जी मंज़िल ज़ाहिरी ख़त्म थींदी पर हक़ीक़त में इश्क जी मंज़िल उतों दीवाननि जी शुरू थींदी। मर्ज़ी तुंहिंजी आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजी आॾो सॼो मिसाल आहे। तूं असां भाइरुनि सां निभाइणो आहे, सौटनि सां निभाइणो आहे, मिटनि सां निभाइणो आहे। हज़रत सोहणा साईं जो हिकिड़ो शेर ॿुधाई जवाब दे। हज़रत सोहणा साईं जो शेर ॿुधाई जेको अक्सर मुंहिंजा महबूब मुर्शिद हज़रत सोहणा साईं रहमतुल्लाह तआला अलैहि पाण पंहिंजे मुराक़बे में फरमाईंदा हा। ओ भाइरुनि पुटनि जे करे पंहिंजे रब खे विसारण वारा हज़रत सोहणा साईं जो शेर ॿुध पाण फरमाईं था। मोहब्बत नागे रही त अज़ीज़न में मिटन माइटन दोस्तन यारन में अदा पिरी प्यारन ऐं पाड़े वारन में साहुरन सौटन ऐं चाचन मामन में अथई मतलब जो हर को यारो अदार हो न दम धनिया का तू धार अदार हो न दम धनिया का तू धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुजारे अदा रहो न दम धनिया खा। सोना साईं फरमाइंदा होया तो ज़िक्र कमा यो न ज़ाती आ समझो अजाई बिनाई तो हयाती आ सवा ज़िक्र जे कहेड़ी सवा ज़िक्र जे जान ही ममातिया हुक्म हदीस में आ निर्वारो अदार न तम धनिया खा तू धार अदा मज ज़िक्र इलाही गुजारे अदार न दम धनिया खा। हज़रत सोहणा साईं रहमतुल्लाह तआला अलैहि ओ मुझा सिंधी मारूअड़ा तोखे सिंधड़ी ॿोलीअ में सुहिणी प्यारी ज़ुबान इश्क वारी ज़ुबान में ॿुधाए छॾियो आहे त ओ मिटनि माइटनि सां प्यार करण वारा भले कर पर हे मिट माइट छॾे वेंदे औलाद छॾे वेंदे सभई छॾे वेंदे जिथे सभई छॾींदा आहिनि उते मुंहिंजो यार अचे गॾींदो। अल्लाह जो जिक्र कर जिन भी अल्लाह जो जिक्र कयो आ जिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शरीयत जो इत्तिबा कयो आ पो भले जिस्म में हुनन जे जिंदगी ते कपड़ा सादड़ा होया भले जो हुनन जो उथण वेहण सादो हुयो भले जो दुनिया जे आडो मुझा दोस्त अजीज हुनन जो फकीरी हाल हुयो लेकिन उन दुनिया जे आडो उन्हन साबित कदम रही करे दुनिया के बुधायो आ त ओ दुनिया वारो असा अल्लाह जो जिक्र करे वणो पिया लेकिन तमा दिसंदा पोया अज तमा कदर नथा कयो पर पो जदे असा जे मजार ते अचे असा के याद कंदा पो तमा के खबर पवंदी त हा वली मोहम्मद फकीर जेको सोने साईं जो पैगाम बुधाइंदो हो केडो न प्यारो पैगाम होयो वली मोहम्मद साईं जेको हजरत सजण साईं जो पैगाम बुधाइंदो हो इश्क जो जेको दर्स बुधाइंदो हो जेको गाडन जा काफला करे अल्लाहाबाद वठी विंदो हो उहो इए कोन वठींदो हो बल्कि इश्क सां वठी विंदो हुयो। जेकॾहिं दोस्त इजाजत छो त मूंखे टाइम अॻिते इजाजत नथो ॾे तकरीर घणी पोइते पई आहे पर टाइम चवे थो त इंतज़ामिया आख़िरी टाइम तव्हांखे ॾेढ ॾिनो आहे ॾेढ खां अॻिते मतां वधियो आहे इन मतां जे करे मां बीही थो रहां जेकॾहिं इजाजत ॾियो त मुंहिंजा दोस्त उहो शेर तव्हांजे आॾो मां पढ़ां जेको साईं वली मोहम्मद साईं रहमतुल्लाह अलैहि जे मेहनतुन ऐं कावशुन जे बारे में हितों जे इलाइके जे कंहिं शाइर बनायो आहे जी इजाजत ॾियो त चवां।
सोरिया वारे साईं जो सालियानो उर्स अची वियो। सोरिया वारे साईं जो सालियानो उर्स अची वियो। जंहिंमें शिरकत करण कराची लसबेलो पहुची वियो। जंहिंमें शिरकत करण कराची लसबेलो पहुची वियो। मौलवी मुफ्ती मौलूदाई मजमुआ गद थी वियो हसन आबाद में। हसन आबाद में साईं जी याद में। आलिम आबिद ज़ाहिर ज़ाकिर पहुंची व्याहन प्यारा। आलिम आबिद ज़ाहिद ज़ाकिर पहुंची व्याहन प्यारा। पंहिंजे हिस्से जी वंड वठण ला सफ़र करे अॼु सारा। पंहिंजे हिस्से जो वंड वठण ला सफ़र करे अॼु सारा। परे परे खां आया आगने। परे परे खां आया आगन माण्हू मोहब्बत वारा हसन आबाद में। हसन आबाद में साईं जे याद में। सोरिया वारे साईं जो उर्स अची वियो आगे। सोरिया वारे साईं जो सालियानो उर्स अची वियो। जंहिंमें शिरकत करण कराची लसबेलो पहुची वियो। मौलवी मुफ्ती मौलूदाई मजमुआ गद थी वियो हसन आबाद में। चओ हसन आबाद में है। हसन आबाद में साईं जी याद में। तकरीबन 40 सालन खाहित जलसो जारी। तकरीबन 40 सालन खाहित जलसो जारी। चंड जी सोरी हलंदो आहे यारी महीने वारी। चंड जे सोरी हलंदी आहे यारी महीने वारी। क़यामत ताईं जारी रहंदो ॾिसंदे दुनिया सारी। हसन आबाद में। हसन आबाद में चो सुने साईं जे प्यार वारी याद में। झर झग में तबलीग करे जहे दीन जो कम वधायो। सावण स्यारो कदे न झंझे हौसले आडो आयो। सावण स्यारो कदे न झंझे हौसले आडो आयो। अहिड़े मर्द मुजाहिद के साराहिण सबको आयो हसन आबाद में। हसन आबाद में साईं वली मोहम्मद जे याद में। याद अची वियो या न अची वियो। हाणे इहो हुयो ख़ालिस साईं वली मोहम्मद जे मुतलिक। लेकिन मजबूर हां सजण साईं जो दीवानो हां ॿुधाइण थो चाहियां त हिन जवान जी मुंहिंजे मुर्शिद सां केतिरी मज़बूत निस्बत हुई। 2 मिनट भला हे चवां पो आखिरी मदीने जो सैयद खमन शाह शिराजी दाबे जी वारा आयल हन। उन्हनि चयो आहे पर तव्हांजो टाइम वधी वञे नाराज़ त न थींदा। थोड़न चयो आहे त न मना नाराज़ थींदा। बस मां रुॻो हे थो चवां क़िबला साईं माफ़ कजो दोस्तनि जो मूड न आहे। बेशक वली अल्लाह जो बेशक वली अल्लाह जो
साईं वली मोहम्मद आशिक हो मुस्तफा जो साईं वली मोहम्मद बेशक वली अल्लाह जो साईं वली मोहम्मद आशिक हो मुस्तफा जो साईं वली मोहम्मद पूरो अहद कयाई सुने सजन साईं ऐसा पूरो अहद कयाई सुने साईं सजन सा सुने साईं सजन सा निकतो पको वफा जो साईं वली मोहम्मद निकतो पको वफा जो साईं वली मोहम्मद आशिक हो मुस्तफा जो साईं